की काबीना जो इजलास सुभाणे तलब कयो वियो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास में काबीना क़ौमी बजट 2026-27 जी मंज़ूरी ॾींदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब वज़ीर आज़म खे बजट बाबति ब्रीफिंग ॾींदो। वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे 2:30 वॻे तलब कयो वियो आहे। ही ब्रेकिंग न्यूज़ आहे, नासिन अवां ताईं पहुचायूं पिया। वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे तलब कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदासीं, वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास में काबीना क़ौमी बजट 2026-27 जी मंज़ूरी ॾींदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब वज़ीर आज़म खे बजट बाबति ब्रीफिंग ॾींदो। वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे 2:30 वॻे तलब कयो वियो। अहम ख़बर खां नासिन अवां खे आगाह कंदासीं। वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे तलब कयो वियो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास में काबीना क़ौमी बजट 2026-27 जी मंज़ूरी ॾींदी। नासिन अवां खे ॿुधाईंदासीं, वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे तलब कयो वियो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास में काबीना क़ौमी बजट 2026-27 जी मंज़ूरी ॾींदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब वज़ीर आज़म खे बजट बाबति ब्रीफिंग ॾींदो। वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे 2:30 वॻे तलब कयो वियो आहे।